गवर्नमेंट एलिमेंट्री बॉयज़ स्कूल काइम खान वधियो में उस्तादनि जी खोट, शागिर्दनि जे तालीम जे मयार खे खतरो। साल के गढ़ी यासीन जे ॻोठ काइम खान वधियो में गवर्नमेंट एलिमेंट्री बॉयज़ स्कूल काइम खान वधियो जे हेड मास्टर एजाज़ अहमद वधियो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त स्कूल में शागिर्दनि जो तादाद 350 खां वधीक आहे ऐं उते पढ़ाइण लाइ उस्ताद सिर्फ़ 3 मुक़रर आहिनि। हुन मौक़े ते हुन CM सिंध सैयद मुराद अली शाह ऐं आला अमलदारनि खां मुतालबो कंदे चयो त स्कूल में उस्तादनि जो तादाद वधायो वञे त जीअं शागिर्दनि जे तालीम जो मयार सुठो बणिजी सघे। असांजे स्कूल में तक़रीबन 350 शागिर्द तालीम वठी रहिया आहिनि। सिर्फ़ु उस्ताद 3 आहिनि। जेको गवर्नमेंट खे ख़बर आहे, गवर्नमेंट ॼाणे थी 350 शागिर्दनि में 3 उस्ताद छा था कराए सघनि। असांजी इल्तिजा आहे ऑफिसर साहिबान खे, वज़ीर आला सिंध खे, वज़ीर आज़म खे त असांखे उस्ताद न वञनि। तालीम जो मयार असां तॾहिं वधी सघंदो, तालीम तॾहिं सुधरी सघंदी जिते उस्ताद हूंदा। उस्ताद जे न हुजण जे करे ॿाराड़ीअ में, ख़ासि करे ॿाराड़ीअ में ही तालीम बर्बाद ऐं पोइते पइजी वई आहे। जेकॾहिं उस्ताद ॾिना वेंदा त हर हिकु क्लास में जेकॾहिं हिकु उस्ताद हूंदो त उन क्लास जो मयार बि वधंदो, तालीम बि सुधरंदी ऐं उन स्कूल जा शागिर्द अॻिते हली पंहिंजो नालो नामूज़ कंदा। जेकॾहिं इहे ई रहियो थो त इहा असांजी सिंध जी तालीम सां नाइंसाफ़ी आहे।